जय झूलेलाल। मां कशिश संगतानी नवसारीअ मां। दुनिया जे हर मुल्क जा माण्हू पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। असां सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं। सिंधी ॿोली सिंध जी शाहूकार ॿोली आहे। किताब मूजिब सिंधी ॿोलीअ जो पारो मोहनजो दड़े जी तहज़ीब में खुटल आहिनि। हीअ ॿोली 5000 सालनि खां बि पुरानी आहे। सिंधी ॿोली सिंध में इस्लाम जे अचण खां अॻु पिणणाज आहे। अंग्रेजनि जे दौर में त सिंधी ॿोलीअ खे तइलीम जी ॿोलीअ सां गॾु दफ़्तरी ऐं सरकारी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वियो आहे। अॼु बि सिंधी ॿोली न रुॻो सिंध सूबे में ॻाल्हाई, लिखी ऐं पढ़ी वेंदी आहे, पर दुनिया जे ॿियनि केतिरनि मुल्कनि में बि ॻाल्हाई वेंदी आहे। पाकिस्तान, बलोचिस्तान, पंजाब खां सवाइ पाड़ोसी मुल्क भारत जे कच्छ, गुजरात ऐं राजस्थान वारे इलाक़नि ऐं शहरनि में ॻाल्हाई ऐं सम्झी वञे थी। सिंधी ॿोली आम माण्हुनि जे रोज़मर्रा जी कारोबार ऐं व्यापार जी ॿोली आहे। असां मार्केट में व्यापार ऐं सौदे जी ॾे वठ बि सिंधी में कंदा आहियूं। 17वीं सदीअ में सिंध जे स्कूलनि में सिंधी पढ़ाई ऐं लिखी वेंदी हुई। अंग्रेजनि बि मुल्की कारोबार हलाइण लाइ सिंधी ॿोलीअ जो सहारो वरितो। स्कूलनि में सिंधी जी पढ़ाई शुरू थी। अदालतनि ऐं सरकारी ऑफिसुनि में लिख पढ़ सिंधीअ में कई वई। अंग्रेजनि ऐं ॿियनि कामोरनि सिंधी ज़ुबान, सिंधी अदब, सिंध जी तारीख़ ऐं ॿियनि बोझकनि ते अंग्रेजीअ सां गॾु सिंधीअ में केतिरा किताब लिखिया ऐं ग्रामर जोड़िया। सिंधी ज़ुबान में शाहूकार किताब शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई जी शाइरी जो किताब शाह जो रसालो मौजूद आहे। सिंध सूबे अंदरि अॼु बि सिंधी ॿोली स्कूलनि, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में पढ़ाई वञे थी। ॿार पंहिंजी मिठीअ ज़ुबान में आसानीअ सां सभु कुझु सिखी सघनि था। असां पंहिंजे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि सां हाणे त कंप्यूटर रस्ते, इंटरनेट रस्ते बि ॻाल्हाए सघूं था। हाणे त सिंधीअ जो सॉफ्टवेयर बि ठही चुको आहे। असां ॿियनि मुल्कनि में रहंदड़ सिंधियुनि सां कोई बि मामले ते सिंधीअ में आसानीअ सां ईमेल जे रस्ते ॻाल्हाए सघूं था। ऐं हाणे त नेट ते ख़यालनि जी ॾे वठ बि आसान थी वई आहे। पर अॼुकल्ह जा ॿार पंहिंजी ॿोलीअ में यानी सिंधी ॿोलीअ में न, पर हिंदी या त अंग्रेजी या त पंहिंजी स्टेट जी भाषा में ॻाल्हाईंदा आहिनि। ॿी कोई भाषा में ॻाल्हाइण सही आहे, पर हर कंहिंखे पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ में ॻाल्हाइण खपे। त हाणे मां सिंधी ॿोलीअ खे अहमियत ॾींदे 2 लाइनूं चवणु चाहींदसि। सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली। थैंक यू।